असां ख़ासि तौर ते मोहतरमा इकरा कमरानी साहिबा जा शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि सोशल मीडिया ते असांजो राब्तो थियो, मैसेज कयो ऐं दावत मोकिलियो ऐं ॻाल्हाइण जे लाइ चयोसीं ऐं पाण असांजे सॾ खे मान ॾींदे जेको आहे सो अॼु आयूं आहिनि। मुख़्तसर तारीफ़ कराईंदो हलां त इकरा कमरानी जो तालुक़ उन शहर सां आहे जितां खां मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर यानी टंडो बागो खां तालुक़ आहे। पाण तालीमी लिहाज़ खां मैनेजमेंट साइंस में मास्टर्स कई आहे ऐं हिन वक़्तु जेके आहिनि से गवर्नमेंट टीचर आहिनि। अदबी हवाले सां पाण लेखिका ऐं शाइरा पिणु आहिनि। आउं गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जी ज़िंदगी ते ॻाल्हाइनि। अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरीं त तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां एम.एच. पवर इंस्टीट्यूट ऑफ स्टडीज़ जी सिंधी स्टडीज़ जी, जिन्हनि मूंखे मुसाफ़िर जे शाम में ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो ऐं मुसाफ़िर खे ख़ैराज ते पेश करण जो मौक़ो ॾिनो। ऐं हिन प्रोग्राम मां इहो अंदाज़ो बि लॻाए सघिजे थो त मुसाफ़िर जी यादि अञा ताईं माण्हुनि जे अंदरि ताज़ी आहे ऐं इनशाअल्लाह उमेद थी करियां त अञा बि इन खां बि ताज़ी थींदी रहंदी, छो जो काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिते मुसाफ़िर खे अञा बि यादि नथो कयो वञे या उन तरह सां यादि नथो कयो वञे जंहिंजा उहे हक़दार आहिनि। अॼु असां हिते हिकु शाइर, अदीब, लेखक, ग्रामर नवीस मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जी शाम मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं। ऐं मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर ते पहिरीं एतिरो त मूंखां वधीक ॻाल्हाए चुका आहिनि ऐं उन्हनि जे अॻियां त आउं उन लेवल जो त नथी ॻाल्हाए सघां, पर आउं कोशिशि कंदसि त उनजो तइलीमी हवाले सां ॻाल्हायां, ख़ासि करे न्याणियुनि जी तइलीम जे हवाले सां। जेके मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर टनो बागो में हिकु गुल बाग़ीचो लॻायो त उन मां जेके बि गुल फुटी निकिता, आउं बि अॼु उन जो हिकिड़ो मिसाल आहियां जो हिते ऐं हिमत करे ॿ अखर तव्हांजे साम्हूं ॻाल्हाए सघां पई। छो जो मुंहिंजा माउ पीउ उन ई लॻायल बाग़ जा गुल हुआ, उन्हनि जूं शाखूं ईअं फुटी निकितियूं ऐं अहिड़ियूं केतिरियूं शाखूं फुटी निकिरी चुकियूं आहिनि जेके दुनिया जी कुंड कुर्सी ताईं पहुतल आहिनि ऐं इनशाअल्लाह अञा बि ॾींहुं क़यामत ताईं निकिरंदियूं। इहो ई मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो जेको सो पोहरे जो फल हुयो, जो असां जूं न्याणियूं अॼु दुनिया में मुख़्तलिफ़ हंधनि ते, मुख़्तलिफ़ मुल्कनि में, मुख़्तलिफ़ शोबनि में, चाहे MBBS डॉक्टर्स हुजनि, चाहे PhD डॉक्टर्स हुजनि, चाहे MPs हुजनि, चाहे इंजीनियर हुजनि, छोकिरनि त तइलीम हासिल कई आहे, पर आउं सम्झां थी त छोकिरनि खां वधीक असांजी कम्यूनिटी में छोकिरियुनि जो रेशो वधीक आहे जेके सुठनि उहिदनि ते फाइज़ आहिनि ऐं सुठी एजुकेशन हासिल करे रहियूं आहिनि ऐं PhD ताईं पहुतल आहिनि। ऐं मुंहिंजी भेण जो मिसाल ॾियां त मुंहिंजी भेण टंडो बागो में वाहिद फीमेल आहे, शीदी कम्यूनिटी न ओवरऑल, जेका PhD होल्डर आहे। मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर उन वक़्तु न्याणे जी तइलीम खे आम कयो जंहिं वक़्तु लाड़ थियो, पर सिंध जे ॿियनि शहरनि में बि न्याणियुनि जी तइलीम खे एब सम्झो वेंदो हुयो। उन वक़्तु मुसाफ़िर साहिबु घर घर वञी उन्हनि जे माण्हुनि खे जेको सो मोटिवेट कयो न्याणियुनि जी तइलीम लाइ ऐं उन ते छो जो मुसाफ़िर पाण हिकु सुठा उस्ताद सां गॾु हिकु सुठा इंसान हुआ, बा अख़लाक़ ऐं बाकिरदार इंसान हुआ, त माण्हुनि पंहिंजूं न्याणियूं उन हवाले कयूं ऐं गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल जेको अॼु बि टंडो बागो में मौजूदु आहे, उनमें अञा बि छोकिरियूं तालीम हासिल करे रहियूं आहिनि। त उनमें जेको सो उन्हनि दाख़िला ॾियारई, उनखे जेको सो अॻियां शुरू में त मुख़्तसिर तइदाद हो, पर जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो ऐं माण्हुनि ॾिठो त इहो हिकिड़ो ईअं चइजे त हिकिड़ो सुठो चेंज आहे ऐं उन्हनि पंहिंजूं न्याणियूं मोकिलणु शुरू कयूं ऐं इहो ई जो हुयो त जो जेका साईं जिन पहिरीं ॻाल्हि कई पई त हिकु टीचर जेका खतू जे नाले सां हैदराबाद में पंहिंजे ख़ानदान सां गॾु आई, उहा बि मुसाफ़िर जे दरख़्वास्त क़बूल करे उहा टंडो बागो अची पहुती ऐं आउं सम्झां थी त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे उन दौर जी त हिकिड़ी फीमेल जेको पंहिंजे ख़ानदान सां हिकु मर्द उनखे वठी अचे उन ते इतबार करे पहुचे ऐं उनजी हिकिड़ी जेको सो उहो सिलसिलो अॻियां वधाए जेको हिकिड़ो उते ख़ासि हिकिड़ो आम रिवाज न हुयो। ऐं मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जे हवाले सां जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे, पर आउं सम्झां थी
मुसाफ़िर जेको पाड़ो टिनो बागो में आहे, जिते मुसाफ़िर पंहिंजो नंढपण गुज़ारियो ऐं जिते उन्हनि जो जेको सो तुर्बत मौजूदु आहे, उहो पाड़ो मास्तर जे नाले सां मशहूरु आहे ऐं अॼु बि उहो मास्तर जे नाले सां पाड़ो सॼो वञे थो। ऐं मुसाफ़िर उहो पाणी जेको उन ॾीओ लॻायो उहो अॼु बि रोशन आहे। उनजो नतीजो इहो आहे त मुसाफ़िर साहिब जो माशाल्लाह सां पंहिंजूं पोटियूं बि टीचर आहिनि ऐं लाड़ में उन ई तरह सां, उन ई महिनत सां, उन ई जदोजहद सां तइलीम न्याणियुनि खे ॾेई रहियूं आहिनि, जीअं मुसाफ़िर उहो जेको सो बाग़ीचो लॻायो। ऐं पर हिते हिकिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि इहा बि आहे त मुसाफ़िर असां लाइ हिकिड़ो वॾो हीरो हो ऐं हुननि जेको कमु कयो उहो जेको सो कंहिं आम माण्हू जो कमु न हुयो, पर उनखां पोइ बि उनजे नाले सां लाड़ में को बि इदारो मौजूदु कोन हुयो, न का स्कूल, न कोई अहिड़ो, न का लाइब्रेरी, या ईअं चइजे हिकिड़े लाइब्रेरी जो हिकिड़ो पार्ट हूंदो आहे, हिकिड़ो पोर्शन हूंदो आहे, उहो बि मुसाफ़िर जे नाले सां मौजूदु न हो। पटंडो बागो जी बादशाह आवाम सां कुझु ई टाइम पहिरीं हिकिड़ो गवर्नमेंट बॉइज़ स्कूल जेको सो मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर नाले सां क़ाइमु थी चुको आहे ऐं असां उमेद कयूं था त अञा बि अहिड़ा कई इदारा मुसाफ़िर जे नाले सां क़ाइमु थींदा। ऐं आउं उन अॼु फॉर्म ते इहो अपील थी कयां गवर्नमेंट ऑफ सिंध खां त उहे, छो जो मुसाफ़िर पाण बि हिकिड़े ग़रीब फैमिली सां तालुक़ु रखंदो हो, त तव्हांखे सभिनी ख़बर आहे या कंहिंखां ॻाल्हि निकल न आहे त शीदी कम्यूनिटी हुई फाइनेंशियली तमामु घणी ग़रीब आहे। अॼु बि केतिरा ई एतिरा ॿार आहिनि जेके इंटर ऐं मैट्रिक जॾहिं यूनिवर्सिटी ताईं पहुचनि था त उहे फाइनेंशियली तमामु घणा कमज़ोर आहिनि। लास्ट ईयर ई मूंखे ख़बर पई त हिकु न्याणी जेका यूनिवर्सिटी जो एग्ज़ाम सिर्फ़ु इन करे ॾेई कोन सघी, हुन वटि सिर्फ़ु जेको सो फॉर्म जा पैसा न हुया ऐं उनजी फीस जा पैसा न हुआ। सो गवर्नमेंट खे अपील थी आहे ख़ासि करे मुसाफ़िर जे नाले सां या शीदी कम जो ख़ासि करे कुझु स्कॉलरशिप्स ॾींदियूं आहिनि, ख़ासि करे न्याणे खे। छोकिरा त हलो कीअं बि मज़दूरी करे पढ़ी सघनि था, पर न्याणियूं जॾहिं सिर्फ़ु पैसनि जे करे पंहिंजी तइलीम अॻियां न वधी सघनि, कुझु ख़ानदान आहिनि जेके करे सघनि था पर हर कोई नथो करे सघे, त उनजे हवाले सां कोई अहिड़ा स्कॉलरशिप जा प्रोग्राम ॾिना वञनि जिते न्याणियूं अञा बि असांजी तइलीम हासिलु कनि ऐं इहा जेका सलाह बरंदी रहे। थैंक यू वेरी मच।